असां सिंधी भारत सरकार खां साल 2007 खां वठी पंहिंजो डीडी सिंधी चैनल घुरी रहिया आहियूं। साल 2015 में दादा राम जेठमलाणीअ दिल्ली हाई कोर्ट में रिट पिटिशन विझी केस दाख़िल कयो। प्रसार भारतीअ अञा ताईं कुझु न कयो आहे। 11 चैनल हुननि अनाउंस कया 3 हफ़्ता पहिरीं भारत जे ॿियनि ॿोलियुनि लाइ, पर सिंधी ॿोलीअ लाइ कुझु बि न। तंहिंजे करे असांखे कुझु करिणो पवंदो। घणेई माण्हू चवनि था त अॼु यूट्यूब जे ज़माने में आख़िर डीडी सिंधी चैनल जी कहिड़ी ज़रूरत आहे? ज़रूरत आहे, छाकाणि जो दूरदर्शन जा सभु चैनल भारत जे कुंड कुंड में ॾेखारिया वञनि था। उन खां सवाइ हू असांजे प्रोग्राम लाइ पैसा बि ॾींदा। 11 तारीख़ अप्रैल जे असांजी केस जी सुनवाई आहे दिल्लीअ में, जेको महेश जेठमलाणी हाणे हलाईंदो। अचो त गॾिजी करे सभई गॾिजी इंस्टाग्राम, ट्विटर ते, सोशल मीडिया ज़रिए ज़ोर विझूं नरेंद्र मोदीअ ते ऐं शशि वेम्पटीअ ते। त अॼु ई करियूं कोशिशि, हर रोज़ु मोकिलियूं पंहिंजो मैसेज, ऐं मैसेज में हैशटैग असांजो डीडी सिंधी विझणु न विसारींदा। छा सम्झव? असांजो डीडी सिंधी हैशटैग ज़रूरु विझिजो। त अॼु ई कयो कोशिशि, करियूं शुरूआति। जय झूलेलाल।